बाबा आपने भी चाय पीने है? बस मैंने पी लिया। पी लिया है तो बाबा भी क्या धक्क मारोगे क्या? जा रहा हूँ, सही है। बैठो ना बाबा उधर। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद बाबा। वालेकुम अस्सलाम अला अली मदद हक सरदार। साईं खुश आयो खैर? खैर दुआ। असां भी चाय पीअण आयासीं उच ते तव्हांखे ॾिठो ते माशाल्लाह हिते माना हिते चांहि बि कयो था माशाल्लाह माना हे होटल खोलियो अथव छा नओं? यार अल्हम्दुलिल्लाह नीलम कॉलोनी में इते पंहिंजो होटल खोलियो आहे। हा तोखे त ख़बर आहे मां ज़ाल लाइ रड़ियूं कंदो तो हा छड़ो माण्हू अकेलो माण्हू काॾे वञे? काॾे वञे? घर जो करे हा। पोइ हिन जे करे होटल माशाल्लाह असां बि ॾिठो अथई ओच ते माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी। बाबा हे छड़ण लाइ ख़ाली पैकेज कयो आहे, माना हा फ्री पैकेज आहे। फ्री पैकेज आहे छड़नि जे लाइ। बाक़ी जेको तो इंशाल्लाह हे हाणे कारोबार स्टार्ट कयो आहे, दुआ कयो कारोबार हली वञे। इंशाल्लाह हली पवंदो। हा ए लोकेशन ॿुधाए छॾियो। साईं नीलम कॉलोनी में तोईद रोड कैफे तोईद रोड कैफे जेको तो हिते साम्हूं तोईद रोड जे साम्हूं ई साम्हूं होटल आहे असांजो। हाई लेवल जी चांहि वाह ऐं वाह पराठा चिकन पराठा हर शइ कर्ज़ खणी खोलियो अथई। कर्ज़ खणी अल्लाह अकबर माशूक पंहिंजनि हथनि सां तव्हांखे चांहि बि ठाहे ॾींदो पराठा बि न छा आहे छड़नि जो सरदार माशूक हक़ बाबा हाणे तव्हां छड़ा टोटल हिते ई मिलंदो। ठीकु आहे? सभु हिते ईंदा। चांहि तव्हांखे अहिड़ी प्यारी ईंदसि जो तव्हां चांहि पींदो हमेशा माशूक बलोच छड़े खे यादि वाह कंदो। सही वाह। आई लव खंड त न खा न बाबा। माना तो कहा ये तो मुझे उधर मची हे घणी मिठी कंदे केर पींदो बाबा तू रोज़ी करण ॾींदे शुगर कोन। थी नल साईं तव्हां वेहो तव्हांखे चांहि प्यारी ॿुधां तूं मुंहिंजी होटल बंदि कराई दे। बस लाओ होता है। हा वञो खुदा है बंद है। बाबा आपने भी चाय पीने है? बस मैंने पी लिया। पी लिया है तो बाबा भी क्या धक्क मारोगे क्या? मैं जा रहा हूँ, सही है। बैठो ना बाबा उधर। बाबू दो कार्ड भेज देना। हाँ जा 2 कार्ड भेज देना। 2 करोड़ पैसे तो दे। जाओ भाईजान आ रहा है। ठीक है चाय नहीं लिया मैं शुगर। साईं असां बस वने वो था। साईं वेहो चांहि ॾियां तो साईं भला छितो कंदो भला होटल बंद क्या छा वेहो ॾियां तो। ना आई ना बाबा। लाला आप भी बैठो दे रहा हूँ चाय यार मेहरबानी करो यार या मारो भला सर पे। बकाया तुझे ना। सही है। भाईजान ये 100 रुपए लो मैं नहीं दे रहा हूँ चाय तंग नहीं करो यार। यार आप होटल चला रहे हैं मजा। चला रहा है ये देखो चाय बरकेगा तो दूंगा ना तुमको यार। ये क्या चीज है? ये दवाई है खांसी की दवाई है। ये नहीं देख रहे हो मिर्च मिर्च है यार। सब आते हो हमको गरीब को टोकने के लिए यार। बस अल्लाह आपको बरकत देगा। बस दुआ करो हमारी रोजी पे बरकत हो जाए हम अपना रोजी कारोबार जमाए। ये कैफी तो ईद पे बाबा चक्कर बक्कर लगना कोई चाय शाय पी लेना। चाहे नवाने त पोइ सभु मोचरान दी बाटा बाटा ऊंधा ऊंधा करे भी दे सिंधी असां वाला। साईं तव्हां वेहो साईं असां न था से कुरान खे मञो वेहो बाटा ऊंधा थे। बाटा छो रोजी करण ॾींदो कोन हक़ सरदार।